बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, तव्हीं ॼाणो था हिन वक्त इन्हनि अदम एतमाद जे ख़िलाफ़ जेका सिंध खां क़ीमत अदा कराई आहे, ॿ मुआहिदा थिया आहिनि। हिकिड़ो मुस्लिम लीग नवाज़ MQM जे विच में ऐं ॿियो पीपल्स पार्टी ऐं MQM जे विच में। ॿिन्ही जो लबे लबाब इहो आहे त MQM जंहिंखे असां सिंध जे माण्हुनि सालनि जी जदोजहद खां पोइ दहशतगर्द जमायत बनाए हिकिड़ी कुंड में ॿिहारे छॾियो, उनखे वरी नए सियासी ताक़त सां सिंध ते मसलत करण जी कोशिश थिए पई। सुभाणे गवर्नर वरी MQM जो सिंध में ईंदो। उन खां पोइ जेको इंतज़ामी इख्तियार आहे उहो समूरा पुलिस जूं भर्तियूं, मास्टर जी भर्ती, क्लर्क जी भर्ती, बदली, उहो सभु MQM जे सलाह मशवरे सां थींदी। 40% नौकरियुनि जो इख्तियार MQM खे ॾेई छॾियो अथनि। सुभाणे ज़िले में SP केरु ईंदो, उहो जॾहिं MQM मंज़ूरी ॾींदी। चीफ सेक्रेटरी सुभाणे MQM जे सलाह जो हूंदो। IG पुलिस सुभाणे MQM जे सलाह जो हूंदो। अहिड़े तरीक़े सां ही सिंध खे हर पासे खां सोड़ो कनि पिया त जीअं सिंध जा माण्हू साह खणण लाइ मजबूर थियनि। असांजे रोज़ी रोटी वात जो गिर हूअं ई ज़रदारी माफ़िया जेको रिश्वत ऐं लुट फुर में लुटे फुरे माण्हुनि खे भींगियो ऐं कंगाल करे छॾियो आहे, पर थोरो घणो जेको इज़त जो जियापो आहे इहो बि हाणे सिंध खां खसणु चाहिनि था। इन सिलसिले में मां सॼे सिंधी आवाम खे अपील करियां थो त इन ते ख़ामोश कोन रहिबो। इन सॼे मसइले ते सिंध जो हिकिड़ो क़ौमी आवाज़ उथणु खपे। आचर जे ॾींहुं हैदराबाद में असां सिंधी क़ौमी कॉन्फ्रेंस सॾायूं पिया, जंहिंमें समूरी सियासी पार्टियूं, उन्हनि जा नुमाइंदा ऐं सिंध जा दानश्वर, अदीब, टेक्नोक्रेट, वकील, शाइर, उस्ताद, उन्हनि समूरनि माण्हुनि खे असां गॾु करे असां क़ौमी कॉन्फ्रेंस करियूं पिया ऐं सिंध जो गॾियल ऐलामियो ठाहींदासीं, जेको पधरनामो हूंदो, जेको इहो ऐलान कंदो त सिंध असांजी माउ आहे, सिंध सरज़मीन सिंध सिंधी माण्हुनि जो मादरे वतन, हिते कंहिं बि धारी दहशतगर्दी हुक्मरानी न हलंदी। न शहबाज शरीफ़ खे हक़ आहे त सिंध खे तीनवाल करे ऐं न मिस्टर ज़रदारी खे हक़ आहे तीनवाल करे। तव्हांखे अफ़सोस थींदो त उन्हनि सिंध में नवां सूबा ठाहिण लाइ बि उन्हनि सां इतिहाद करे वरितो, त सुभाणे जॾहिं नवाज़ लीग खे मौक़ो मिलंदो त उहो सिंध में नवां सूबा ठाहींदियूं। असांजी धरती माउ जा 2 गभा कंदा। असां सालनि सदियुनि खां मोहन जे दड़े खां वठी पंहिंजी धरती माउ जी हिफ़ाज़त कंदे, पंहिंजा जवान पुट कुर्बान कंदे खुआईंदे पंहिंजी माउ जी हिफ़ाज़त कई आहे। ही हिकिड़े टके जे इक़्तिदार जे ख़ातिर असांजी धरती माउ जा भाङा कंदा। ही छा बि करे वठनि, छा बि साज़िशूं कनि, असांजो अहद त असां धरती माउ खे क़यामत ताईं ज़िंदा जावेद रखंदासीं। इन करे सिंधी क़ौम ख़बरदार रहे, तयारु रहे, होशियारु रहे ऐं हिननि जी मज़ामत लाइ तयारी करे।